अस्सलाम वालेकुम दोस्तों, दौलाव ड्रामा जी तव्हांखे मुकमिल कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल रमेश जमाली खिलानी सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को जो बेल आइकन निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं दोस्तों तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलो था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों तव्हांजूं इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। दौलाव ड्रामे खे 28 तारीख़ ते हलायो वेंदो, यानी सूमर जे ॾींहुं राति जो 7 वॻे हलायो वेंदो। इंशाल्लाह तव्हांखे सिंध टीवी ते ॾिसण वटां ज़रूरु मिलंदो। दोस्तों ही कन्फर्म अपडेट आहे ऐं इहा बि पक सां डेट आहे, यानी 28 तारीख़ ते हलायो वेंदो। तो दौलाव ड्रामे जी बि ज़बरदस्त कहाणी आहे ऐं ज़बरदस्त अपडेट। तो दौलाव ड्रामे में वीआईपी अदाकार ऐं भला अदाकार कमु करे रहिया आहिनि, यानी कुझु तकरार जा ड्रामे जा अदाकार ऐं कुझु वरी ज़हर ज़िंदगी जा अदाकार भी इन में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों तव्हां सम्झिजो त ही ज़हर ज़िंदगी सीज़न 2 आहे। दोस्तों दौलाव ड्रामे में खून ख़राबी घणी थींदी, छो जो दोस्तों दौलाव ड्रामो खून ख़राबी जो ड्रामो आहे। इन में सिंध जा बेहतरीन सभई अदाकार दोस्तों वॾा अदाकार आहिनि, यानी पुराणा अदाकार, वॾा अदाकार, यानी मशहूर अदाकार। तो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तव्हां ॾिसंदो त ही ड्रामो ईंदो त तव्हां ईअं असां सोचे बि नथा सघो त ही ड्रामो केतिरो वायरल थींदो। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।